रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो रिपड़ीअ जे सरकारी अस्पताल खे RHC जो दर्जो ॾियण ऐं फंड जारी करण जो हाई कोर्ट सॻोरी हुकुम ॾेई छॾियो। 2018 में BHU रिपड़ी खे RHC जो दर्जो मिलियो हुयो, जेको 3 सालनि खां रोलडे जो शिकार हुयो, जंहिं ख़िलाफ़ साबिक़ा चेयरमैन पटीशन दाख़िल कई हुई, जंहिंमें अहिड़ो हुकुमनामो जारी कयो वियो। रिपड़ी रिपोर्ट मूजिब रिपड़ीअ में मौजूद बुनियादी सिहत मर्कज़ खे RHC जो दर्जो ॾियण ऐं फंड जारी करण जो हाई कोर्ट सॻोरी पारां हुकुम जारी कयो वियो आहे। उन सिलसिले में 2018 में BHU रिपड़ी खे RHC में अपग्रेड कयो वियो हुयो, जेको 3 सालनि खां रोलडे जो शिकार हुयो। अहिड़ी पटीशन साबिक़ा UC चेयरमैन मोहम्मद अली पवहर पारां सेक्रेटरी सिहत ऐं ॿियनि ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर में दाख़िल कई वई हुई, जंहिंमें 2 सेप्टेम्बर 2021 ते क़ानून मूजिब अमल कराए अस्पताल खे RHC जो दर्जो ॾियण ऐं फंड जारी करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।